जी जिंदगी जेल में रहे वहाँ कोड़ा खादम 78 में भी जेल कोड़ा 83 में भी जेल 86 में भी जेल 91 में भी जेल मुझे आबा ॾाढा चोर जमा चोरस पर मां पीपल्स पार्टी जे दौर में भी जेल में रहियुसि गुलाम कादर चांजे ॿुधो उन अफ़सोस करे दुख जो इज़हार कयो दोस्त पंहिंजी गवर्नमेंट में भी जेल आहिनि सो जेके पक्का पीपला हुया पक्का भुटे साहब जा असुल असां आहियूं भाऊ हिननि छा ॾिनो असांखे मुराद अली शाह सां मूंखे भुट साहब छॾियो हो आख़िरी ॾींहुं हिकिड़ी मुंहिंजी घरवारी जंहिंजो पिते जो ऑपरेशन अस्पताल ॿी मुंहिंजी घरवारी उते घर मुंहिंजे नियाणियुनि सां केरु कोन हो अहिड़ो ज़ुल्म पोइ आख़िरी राति ताईं मुराद अली शाह जी वर्क कयमि हिकिड़े ॾींहुं चयोमांसि शाह साहब मूंखे भला ॿियो नथो जी सुभाणे मुंहिंजा वॾा बि मरी विया आहिनि मां बि मरणुसि मुंहिंजे ॻोठ जो क़ब्रिस्तान आहे 400 फुट मूंखे दीवार ॾे चई अदा इहे कम थिया ई कोन्हनि मुंहिंजो साईं ॻाल्हि कयईं चई हा मुंहिंजो साईं ॿुधंदे चई हा मुंहिंजो साईं तोखे ख़ुदा जी का मार चोर डाकू कोन्हसि मुराद अली शाह जे वोचर में कोन्हे लिखियलु त ज़हूर बबर रुपयो वठी खाधो अल्हम्दुलिल्लाह मां अॼु बि ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह मूंखे फ़ख़ुरु आहे त मां राणीअ जो भाउ आहियां भुटे जो पुटु आहियां हे त चोर जा पुट आहिनि।